अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो पारस न्यूज़। शामिल कयूं था सिजावल मां अल्ताफ़ पठान जी रिपोर्ट। मस्जिदुनि खे ढाहण वारो फ़ैसिलो अदालत जो न, पर इहो फ़ैसिलो जस्टिस गुलज़ार जो फ़ैसिलो आहे, जेको संदसि पीउ अमेरिका खे ख़ुशि रखण लाइ कयो आहे। अदालत जी माना इंसाफ़ आहे। ही इंसाफ़ न आहे जो मस्जिदुनि खे मिसमार कयो वञे। मदीना मस्जिद खे ढाहण कोन ॾींदासीं, चाहे लखें सिर कुर्बान थी छो न वञनि। पाकिस्तान जी आला अदालत पारां कराची जे मदीना मस्जिद खे मिसमार करण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ सिजावल में जमियत उलमा इस्लाम ऐं शहरीन पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जामा मस्जिद चौक ते मुफ्ती नज़ीर अहमद नूरानी, मौलवी इस्माइल मेमण, मौलवी गुलाम हुसैन मेमण, मौलवी अनवर सुमरो जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में जमियत शहरी इताद जे अॻवाननि मुनीर मेमण, मौलवी अशरफ मेमण, वफ़ा बाबू पठान ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। मुज़ाहिरीन मौलवी गुलाम हुसैन मेमण ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त कराची मदीना मस्जिद खे ढाहण वारो फ़ैसिलो वापसि वरितो वञे।